सेज हयाती। बसरा कम कर लाए को अंदर तच। हाँ साइण, पर साइण का जरूरी गाल है न बसरा जरूरी गाल त ना है, पर दिल के दिलासो ॾियण जे ला तो सा कुछ गालियूं कंदस। साइण हिते आहे भी कोई कोन, भई पाण बीठा आहियूं, जेका गाल हथई खणी हिते ही कर कर पंहिंजे दिल जो गुब्बारो हल्को। बसरा हिते हवेली खुलियल माहौल आ, ऐं अॼु मां तोसां अंदरे सूर सलण थी चाहियां। साइण जेको ॿुधाइण चाहे थी मूंखे ॿुधा, ख़बर आ त तूं छा चवण थी चाही पई। साइण मूंखे इन्हे ॻाल्हि जी ख़बर आहे त लौंग फ़कीर तुंहिंजो मासात ऐं तुंहिंजो संगो ॾिनल बि लौंग फ़कीर खे हुयो, ईअं न? ओ साइण पीर करामत विच ते हुगदो हणी खणी तुंहिंजो संग पाण ॾे रेड़ियो, इहा बि मूंखे ख़बर आ। साइण पीर करामत जेके इन्हे लौंग फ़कीर जे खानदान सां आञा कया, हुनखे लाचार मजबूर करे पाण वटि नौकर करे विहारे छॾियो ऐं तोसां ज़ोरीअ शादी करे अंदर कोटन में बंदि कयो। इहो सभु कुझु मां ॼाणा। हाँ बसरा इहो लौंग फकीर एहसान सां हेठि वञी वेही रहियो आ। साइण लौंग फ़कीर तुंहिंजी रत आ, मासात आ, रत दांगीअ ते बि वरंदी आ, पर अफ़सोस इन्हे ॻाल्हि जो आहे जो ॾाढी देर करे अॼु तोखे वञी पंहिंजनि जो अहसास थियो, पंहिंजे रत जी छिक, छो त असुल में तूं ग़रीब घराणे जी। इहो अहसास जेको असां ग़रीबनि वटि आहे, जी चले इहो हिननि अमीरनि वटि नाहे हिननि वटि इहो जज़्बो। शायद अमीर जो अंध उन्हनि खां इहो एहसास विसारे थो छॾे, तॾहिं त पीर एहसान जे ऐं पीर करामत जे विच में जंग थी आ। साइण इहा जंग जेका आहे सा लोभ जी जंग आहे, जेका एहसान साईं ऐं करामत साईं जे विच में पई थी हले। बसरा पीर एहसान त हक़ ते आ। साइण तूं बि हक़ ते आ, लौंग बि हक़ ते, तव्हांखे भला हक़ मिलियो? ओ साइण अजाया ख्वाब न ॾिस, पीर करामत तोखे कोन छॾींदो तोखे। हाणे तूं हुनजो हक़ आ, नंग आ, मारींदो त सही पर ॿिए कंहिंजे हवाले न कंदो, छो त तूं हुनजी इज़त बणिजी चुकी आ। हाणे काथे तो छॾी, मोए मारे खां सवाइ जिंद कोन थो छॾे। मां त नाले जी इज़त आहियां, हिकु धारी औरत जी हिन वटि कहिड़ी इज़त? पछीअ खे बि पितो थींदो आहे जी त जणे खे बि पितो आ, ऐं पितो आ गैरत। हाणे तुंहिंजी पीर करामत मां जान छुटण मुश्किल अथई, बाक़ी हा हिकिड़ो रस्तो आहे, पीर करामत ॿी शादी करे पोइ तो मां हथ कढंदो। ऐं ॿी शादी कंदो त मूंखे मारे छॾींदो, तॾहिं त मूं ससुअ खे हितां भॼाए कढियो। छा साइण छा चई? ससुअ खे तव्हां कढी छॾियो हितां? हाँ हुनजे करे त वॾे साईं जी ससुअ ते दिलि अची वई हुई, हुनजे करे त हुनजी सेज सिंगारे आ ऐं मुंहिंजी सेज ते कंडा विछाए आ। इहो पीर ज़ालिम आ, इन पीर खां मां आज़ाद थियण थी चाहियां। मर्ज़ीअ जी मालिक आहियां, मालिक आज़ाद थी आ। लावाज़ सूमर वारे खानदान में आए, वही मोर माण्हू है न। बाबा ॿिनि ॾींहंनि खां चाचो सूमर नज़र कोन थो अचे, काथे गायब आहे? आखिर कहिड़नि कमनि में गुम आहे? अम्मा ग़रीबी माण्हूअ खे मारे थी वई, ऐं वरी जे कर्ज़ चढ़ी थो वञे न त माण्हू जे मथां वॾो भार थी। अॼु सूमर वारनि सां त इहो ई लॻा आहे। बाबा जेकॾहिं चाचा सूमर कर्ज़ी थी वियो आहे त इहो कर्ज़ लाइण जे लाइ महिनत मज़दूरी त कंदो न? अम्मा सरदार साईं
सूमर वारनि खे बि बनी बारे जे कम लाइ रखियो आहे। अधो सूमर बि ओॾां वियो आहे। सरदार साईं ज़रूर मदद कंदुसि। हाँ बाबा, सरदार साईं जीअ में जायूं ॾींदड़ माण्हू आ, सखी मर्द आ, ॾुखी वेल में हर कंहिं सां कमु ईंदो आ। हाँ दतलिया, जेतिरियूं जंहिंजी चङाई हूंदियूं आहिनि न, वो ओतिरियूं गाइबियूं आहिनि। हाणे अदा तव्हां बि कुझु सोचो। मूं त हाशिम खे बि चयो आहे त हारी जो हार पोइ तॾहिं आहे जॾहिं फसल जी लाभ मिले। भाॼाई, कणिक पोखे खे सुभाणे 40 ॾींहं पूरा थी वेंदा। दिलावर ऐं हाशिम विया आहिनि दवाऊं वठण जे लाइ। सुभाणे पोखे में पवंदी इंशाअल्लाह। कणिक पची रास थींदो ऐं दिल बरदान हूंदो असांजे कणिक जो। हाँ बाबा, असीं मेहनत करे खाईंदासीं, कंहिंजे आॾो हथ कोन टंगीदासीं। अमा, इन्हनि फॾनि फसादनि जे करे कुझु वक़्तु किरी पिया हुआसीं। हाणे हर ॾींहुं असांजो रोज़ी कमाइण लाइ रखियल हूंदो। अदा पलिया, मां त हिकिड़ी सुहिणी सलाह थी ॾियां त हिननि ॿिन्हिनि न्याणियुनि खे हाणे उथारे छॾ। उमिरि ॻरी वेंदनि, मथे में चांदी पइजी वेंदनि, पोइ मथे ते हथ हणंदे। भाॼाई, नसीब जी ॻाल्हि लिखियो हूंदो न, हिन न्याणियुनि जा सुर हिकु लहज़े में लही वेंदा। बसि तूं रुॻो दुआ कर। अदा मां त घणेई दुआऊं कंदी आहियां, पर जॾहिं निभागी चोट हूंदो तो दुआ कीअं अघामंदी। चाची सरीना, माण्हू हमेशा ज़बान मां मिठा ॿोल ॿोले। ज़हर उगाचण सां तुंहिंजी बांह थुली कोन थी वेंदी। इहो निभागी चवण खां इहो बहितर नाहे त तूं असांजे लाइ सभाग जूं दुआऊं घुर। वञ माई मुंहिंजी तौबा ज़ारी। हिकिड़ो लफ़्ज़ छा ॻाल्हाए छॾियमि, जहिड़ो खखर में खड़ो हणी छॾियमि। तौबा माई तौबा, ज़रीना करे त करे छा। अमा मीरा, हाणे छॾियो हिननि किसनि कहाणी। घर जे मानी टिकी जे लाइ करियो त मां ॿनी तां चकर हणी अचां। सुभाणे पाणी जो वारो आहे। बाबा सुकर अचण जी कजाए। हाँ मां हाँ। ससी, तू उथी चुल ॿार ऐं मानी पचाइण जी कर। हाँ दी। हाँ, हो उथी मानी पचाए, बाक़ी तूं वेही खटूं भञ। उथी तूं बि वञ हुन सां हथ अमराई कराए। हाँ चाची, मां बोड़ रधे थी वठां। ॻाल्हि ॿुधा जी शरीफ़, ने बहादुर जो मथो ख़राब थियो थी। दिमाग़ हिकिड़ी जगह ते टिक ई नथो जेसि। वॾो गंद कयो अथई। इहा कहिड़ी नई ॻाल्हि आहे? इन बहादुर जी हरकतुन मुंहिंजो मथो ई फेराए छॾियो आहे। मंगुल खान, हिन हाजी शरीफ़ खां त शराफ़त ई विसरी वई आहे। हाणे वरी इहा ॻाल्हि ॿुधण में आई आहे। पीर एहसान जी मार्फत बहादुर ससवी जो संग थो घुरे आसमान खां। तूं छा थो सम्झी त मां बहादुर खे ईअं करण ॾींदुसि? हरगिज़ न बंगुल, हरगिज़ न। जॾहिं बहादुर मुंहिंजे चवण ते ससुई संग चटी में न वती, हाणे वरी इज़त ऐं एहतराम सां ससी खे वठण ॾींदोसां? न को, कॾहिं बि न। इहो वरी मुंहिंजो ज़िद आहे। हू रुगो वेठो फूकू ॾींदे, कंदे कुझु बि कोन। वेठो रुगो इहो दूहों दुखाई हरू भरू जो। खिल न हाजी शरीफ़, को गंद करे ॾेखार। हाणे दूहों न, पर बाह बरंदी बंगुल, बाह बि वाह बरंदी। हिनमें बहादुर जा साहुरा सड़ंदा। ससु ई सिधो। मां बहादुर जी अहिड़ी सोच खे साड़े छॾींदो। बंगुल, तूं त मूंखे चङे नमूने सां सुञाणी थो त मां केतिरो शरीफ़ आहियां। हाजी शरीफ़, हिलण जो वक़्तु नाहे, ही वक़्तु आहे गंद करण जो। गंद करे ॾेखार त मञाए। थी वियो, सम्झ थी वियो गंद। ससी, एतिरी कल न हुई त असांजी ज़िंदगी हिकु इम्तिहान बणिजी वेंदी। असां ॿिन्हिनि जी जहिड़ी सींद साई थी, तहिड़ी न थी। तूं ऐं मां बराबरि अभागियूं आहियूं। चाची ज़रीना बिल्कुलु सही चवंदी आहे। न दी, मुक़द्दर जे मालिक ॼमण वारी रात
निराड़ मंझ जेको लिखियो वो कलम क्याड़ी कीअं वहे। अल्लाह जा ख़ल्क़ियल इंसान सभागा हूंदा आहिनि, निभाग जी रड़ त असां था कयूं। हाँ ससी, ईअं बि आहे। मोहला पंहिंजे नबियुनि खां बि इम्तिहान त वरिता हुया न। असीं त पोइ बि गुनाहगार आहियूं, ऐबदार आहियूं। शायदि असांजी ज़िंदगी में इहे ॾुखिया ॾींहं रब साईं जी तरफ़ां हिकु इम्तिहान हुजे। हाँ दी, पर अल्लाह साईं इंसाननि खे अकुल ॾिनो आ। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि जे करे विथियूं था विझनि। भाउ जो वेरी बणिजी थो वञे। ससी, वेरनि जा वेर ख़तम थियण ॾाढा ॾुखिया आहिनि, पर हिन खाहोड़ी समाज में सरदार शाह ज़मान ऐं पीर एहसान जहिड़ा पुट भी माउरनि जहिड़ा आहिनि, जेके रत ऐं पाणी जो सौदो कंदड़नि सां सीनो साहियूं बीठा आहिनि। अदी मीरा, एहसान साईं फरिश्तो अथई, मिस्कीननि जो मददगार, अणपहुंचे इंसान जो सहारो अथई। ससी, जेकॾहिं पीर एहसान में एतिरी पक अथई त यकीन ॼाण, हाणे बहादुरी मोड़ ॿधी तोखे माणींदो। मीरा भेण, हूअ बि भाड़े दोस्त खां दिलेर दुश्मन भलो आ। बहादुर त मूंसां बेइंतिहा मोहबत कंदो आ ऐं मूंखे भाईंदो आ। मोहबत जे मामले में मां हुन जी मयारी आहियां, हू न। हा, तॾहिं त चवां थी त तुंहिंजो बनणो बहादुरी थींदो ऐं वनी माणींदो। वाड़े मुरादा वाह, ऐं पुत्र ॿियो कहाँ काई करामत के छॾे वञी तूं एहसान पेरनि में किरियो आहीं। ॿुधी नथो मरी खुदा जो कसम आहे, तोखे ॾिसां थो मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थो चढ़ाए। मुर्शिद करामत जेके असां ते थोरा कया हूंदा न, उहे पंहिंजे मतिलब लाइ कया हूंदई, पंहिंजे मक़सद खे पूरो करण लाइ। मुर्शिद करामत असां मथां थोरा कंदो हुयो। मुर्शिद नाले खे ईअं चवंदे तोखे त ॿुधी मरणु खपे। हा, मुर्शिद नाले सां ईअं कॾहिं तूं वफ़ादारी ऐं पुत मुराद मूंखे त पुट ते टिंडड़ियूं थियूं चढ़नि। तोखे पुट ते टिंडड़ियूं थियूं चढ़नि न, मूंखे पीर करामत ते कावर चढ़ियल आहे, जेको हिन ॾेह जो ॾाढो मुड़ुस बणिजी मूंखां ॾोह पियो कराए। कॾहिं बि मथे ते हथ रखी असांखे मोहबत करण जो दर्स कोन सेखारियईं। मुंहिंजे पीउ मां ते ज़ुल्म करे मूं ते चोरीअ जो इल्ज़ाम हणाए जेल मोकिलियईं। इहो थोरो न मुर्शिद करामत जो मूं ते। मूंखे मानी ॾिनई ऐं मानी छिनण सेखारियईं। मुर्शिद करामत मूंखे ज़िंदगी ॾेई माण्हुनि खे मौत जो सबक़ सेखारियईं। मूंखे सीने सां लॻाए सवे गुनाह करायईं। मुराद, ये तू सिद्धी बगावत तो करी मुर्शिद साईं सां। हाँ, सॼी ज़िंदगी मुर्शिद साईं खे आका आका कई, हींअर बगावत तो करी। हाणे पीर एहसान सां गॾिजी सच जो साथ ॾेई गुनाहनि जी माफ़ी घुरी छॾी आहे। हा, हराम खाई खाई नीमक हराम थी वियो हुअसि। हाणे पीर एहसान सां गॾु हिलाल जो पोरियो करे पघर वाए महिनत जी मानी थो खावां। मां हाणे हिलाल जी कमाई खाइण थो चाहियां। अल्लाह जी मानी खान तो ही चाहे। ये गाली बुद्धि मुझे पुत्र ते टिंडड़ी तो चलन। रेशम बेगम, मां सब कुछ समझा तो। जेको ओचितो डमर मुझे मथों कड़कियो आ ना, इन में के ॿिया कोन्हनि, मुंहिंजा पंहिंजा आहिनि। अब त कंहिंखे बि ताक़त न थींदी त करामत खे किनो चए ऐं किनो करे। हाँ साईं, इहो सॼो कमु तुंहिंजे पंहिंजे भाइटे पीर एहसान जो आहे, जी तव्हांखे हेॾा ज़ख़्म रसाया आहिनि। ऐं मां तव्हांखे एतिरो चवंदी हुअसि, ओतिरो कयो पीर साईं, ओतिरो कयो जेको तव्हांजो पंहिंजो तव्हां ते एहसास त करे ऐं कंहिं ॾुखे वक़्त में तव्हांजो साथ त ॾे। तूं मुंहिंजी सॻी ज़ाल आहीं, तूं सॼण नथी थी सघे त ॿिया वरी मूंखे कहिड़ियूं पगूं ॿधाईंदा। मां तोखे इज़त ॾिनी, हवेलीअ जे हिंदोरनि में लोॾियो, अॼु तूं ई मुंहिंजे दिलि ते धक थी हणी। दुश्मननि जो साथ पई थी ॾे, पोइ हिन में ॿियनि जो कहिड़ो ॾोह आहे? न साईं न, मुंहिंजी दिलि में अहिड़ी सोच कॾहिं न ईंदी, ऐं जेकॾहिं जी आई बि हूंदी न त भले लाइ आई हूंदी, नुक़सान जे लाइ न। ऐं मां त तव्हांखे
मिजाजी खुदा समझंदी आहियां। मूंखे अव्हां जी सची मोहब्बत की ज़रूरत आहे। फिर असीं मां चाहियां थी तव्हां जी इज़त क़ाइम हुजे। कॾहिं बि मां पंहिंजनि खे यादि न आहे कयो। मां त सभु कुझु विसारे वेठी आहियां तव्हां जे करे। ऐं तव्हां त मुंहिंजा पंहिंजा बि परावा करे छॾिया। पंहिंजा केरु आहे तुंहिंजो पंहिंजो? तुंहिंजनि पंहिंजनि जा हॾड़ा बि ॻरी विया हूंदा। हा, इहो लोग तुंहिंजो पंहिंजो आहे न, जेको ओभर जा टुकर खाईंदो थो अचे। नए जी ॻाल्हि थी करी न। मां सम्झी वियो आहे रेशम बेगम, तूं आई हिते, पर तुंहिंजी सोच कंहिं ॿिए हंधि आहे। मुंहिंजे नाकामीअ में तुंहिंजो थोरो हथ ज़रूर आहे। मूंखे हीअं थो लॻे त पीर साईं खे इहा ख़बर पइजी वई आहे। ससुरे खे मां भॼायो आहे, तॾहिं त अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। ऐं इहा ख़बर बसरा कई हूंदसि। पीर साईं, इहा त तोखे जल्दी ख़बर पइजी वेंदी त हक़ ऐं नाहक़ छा आहे। कहिड़े सोचनि में गुम थी वई? हा, चवंदा आहिनि त मर्द जे कामयाबीअ में औरत जो हथ हूंदो आहे। ऐं ईअं बि थी थो सघे त मर्द जे बर्बादीअ जे पोयां औरत जो हथ हुजे। साईं, तव्हां त अलाए कहिड़ी ॻाल्हियूं था कयो जेके मूंखे सम्झ में ई नथियूं अचनि। रेशम, सभु कुझु सम्झंदे बि ना सम्झ नथी। तूं मूंसां सची न आहे, इन जे करे मूंखे तो ते रहम न ईंदो आहे। बल्कि तूं हिकु औरत आहे। औरत ते रहम करणु तूं अजायो आहे। साईं, तुंहिंजे दिलि में त को रहम ई कोन्हे, ऐं तो मां त रहम जी उमेद रखण ई अजायो आहे। ऐं तव्हांजे सीने में दिल न पर पत्थर आहे, पत्थर। ऐं तव्हां मिटीअ जा न पर पत्थर मां ठहियल आहियो। तुंहिंजो मतिलबु आहे त मां पत्थर जो ठहियल आहियां? दिलि त चए थी चोटीअ खां वठी इन बंगले खां ॿाहिरि उछले छॾियां। कन खोले ॿुध, वरी बि पंहिंजे इज़त खां थो डिॼां त तोखे ॿुधाए छॾिया हा त नाहक छा थींदो आहे। हाशिम खान, मूंखे तुंहिंजी दिलेरीअ ते नहीं, ही सरदार शाह ज़माने एतिरो कमज़ोर थी वियो आहे जो पंहिंजे बचाव जा घर ॻोल्हे। पर मां ज़रूर एतिरो तोखे चवंदुसि, जॾहिं न तव्हां मजबूरीअ जे तहत हथियार हथ में खणो था त पोइ एतिरो ज़रूर सोचो। बाक़ी मां इहो नथो चाहियां त इन छेड़े में को बेगुनाह मरे या हुनजो रत वहे। बाक़ी हाशिम खान, ॾोहारीअ सां जंग जारी रहंदी। इहो पीर करामत आहे न,
ऐं नबू कमदार इन्हनि ॿिन्ही खे मां हरगिज़ न छॾींदुसि। सब हिसाब किताब चुक्तू कंदोसां, चुक्तू बख़्श न कंदोसां। बाबल साईं मां बि इहो ई थो चाहियां त को दुश्मन पहिरियां वार करे त उनखे अॻ में ई दज़ करे छॾिजे। पोइ उहो नबू कमदार हुजे या पीर करामत कपे छॾींदोसां। चंडन दिया